अहम ख़बर वाकई त सेवण वेझो लालबाग वारे इलाक़े अमन हैंड ग्रेनेड हथ आयो आहे। बम जे इतलाह ते पुलिस पहुची वई आहे, जॾहिं त बम डिस्पोजल अमले खे पिण तलब कयो वियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया, पुलिस जो चवणु आहे त हैंड ग्रेनेड रेगिस्तान मां मिलियो आहे, वधीक जांच कई पई वञे। आगाह कयूं पिया, सेवण वेझो लालबाग वारे इलाक़े मां अमन हैंड ग्रेनेड हथ आयो आहे। बम जे इतलाह ते पुलिस पहुची वई आहे, जॾहिं त बम डिस्पोजल अमले खे पिण तलब कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हैंड ग्रेनेड रेगिस्तान मां मिलियो आहे, वधीक जांच कई पई वञे। जी नाज़रीन, तव्हांखे आगाह कयूं पिया, सेवण वेझो लालबाग वारे इलाक़े में अमन हैंड ग्रेनेड हथ आयो आहे। बम जे इतलाह ते पुलिस पहुची वई आहे, बम डिस्पोजल अमले खे तलब कयो वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त हैंड ग्रेनेड रेगिस्तान मां मिलियो आहे, वधीक जांच कई पई वञे। के आगाह कयूं पिया, सेवण वेझो लालबाग वारे इलाक़े में अमन हैंड ग्रेनेड हथ आयो आहे। बम जे इतलाह ते पुलिस पहुची वई आहे, बम डिस्पोजल अमले खे पिण तलब कयो वियो आहे। जी नाज़रीन, तव्हांखे आगाह कयूं पिया, पुलिस जो चवणु आहे त हैंड ग्रेनेड रेगिस्तान मां मिलियो आहे, वधीक जांच कई पई वञे। जी नाज़रीन, सेवण खान धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर रियाज़ जमाली लाइन ते मौजूद है। जी कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सेवण पुलिस के जो है लालबाग भरसा ढांगरा लिंक रोड ते दस्ती बम ठायो है। सेवण पुलिस जो है सो इतलाह ते फौरन पहुंची करे जायवादा ते पहुती, जिते सेवण पुलिस एमरजेंसी में बम डिस्पोजल स्क्वाड के घुराए वरितो। उते हिन वक़्तु सो सेवण पुलिस दस्ती बम के है सो पंहिंजे कब्जे में करे वरितो है। और तव्हांखे ॿुधायां त एसएचओ सेवण ममता पहुतो, उन चयो त हीउ दस्ती बम है वो झांगारा लिंक रोड ते एक वारी रेगिस्तान है, उते पियल मिलियो है। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तव्हांखे ॿुधायां जिते बम मिलियो है उन खां थोरो मुफ़ासिले ते आर्मी स्कूल भी है ऐं आबादी भी है। ॿिए तरफ़ जो है बम जे इतलाह ते सेवण शहर में खौफ़ वारी सूरत हाल है, छाकाणि त हज़रत कलंदर लाल शहबाज जे उर्स मुबारक में 14 खां 15 ॾींहं आहिनि, जंहिंजे करे पहिरें को जो है सामने सेवण में थी आहे, जो आवाम है सो काफ़ी ख़ौफ़ज़दा है। एसएचओ सेवण ॿुधायो बम पंहिंजे कब्ज़े में करे जांच करे रहिया आहियूं, जीअं वधीक अॻु भराए थींदी असां तव्हांखे आगाह कंदासीं। जी ठीकु आहे रियाज़, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।